ब्रेकिंग न्यूज़ है हमारे साथ शेयर कंदा हलूं। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं उमेराबाद चांडियो जे कंबर वेझो खैरपुर जूसो आमद कई वई आहे। क़त्ल थियल औरत फहमीदा सियाल जे पुअरनि सां उज़रख़्वाही कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है हमारे साथ शेयर कंदा हलूं। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त वाक़े में मुलविस MPA गंवर इसराण जी मेंबरशिप ख़त्म कराइण लाइ असेंबली में रिथ आणींदसि। अहम ख़बर आहे हमारे साथ शेयर कंदा हलूं, जंहिंमें साथ ॾिनो वञे त जीअं मज़लूम नियाणी जे खून सां इंसाफ़ थी सघे, इहो चवणु आहे हलीम आदिल शेख जो। ब्रेकिंग न्यूज़ आहे हमारे साथ शेयर कंदा हलूं त सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं उमेराबाद चांडियो कंबर वेझो खैरपुर जूसो पहुता आहिनि। क़त्ल थियल औरत फहमीदा सियाल जे पुअरनि सां उज़रख़्वाही कई आहे। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त वाक़े में मुलविस MPA गंवर इसराण जी मेंबरशिप ख़त्म कराइण लाइ असेंबली में रिथ आणींदसि। तफ़सील मालूम कंदासीं कंबर खां हाकिम ख़ासकेली खां। जी हाकिम, अपडेट कजो। जी, कंबर जे ॻोठ खैरपुर जूसे में प्लाट जे मामले तां क़त्ल थी वियल जेकी फहमीदा सियाल जे क़त्ल केस जो जेको मुख्य जवाबदार आहे MPA गंवर इसराण जो पीउ जेको आहे शहीद इसराण गिरफ़्तार थी न सघियो आहे। उन सिलसिले में सिंध असेंबलीअ जे मुख़ालिफ़ धुर जो अॻवान ऐं PTI MP हलीम आदिल शेख ऐं M अरबाब चांडियो मक़तूला औरत जे वारसनि वटि पहुची तज़ियत कई आहे ऐं उन मौक़े ते सिंध असेंबली जे मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾेरा ऐं सरदार जेके आहिनि त उहे पंहिंजे वोटरनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस बि उन्हनि जी साठारी बणियल आहे। जॾहिं त फहमीदा सियाल खे पुलिस जी मौजूदगीअ में बेदर्दी सां जेको आहे त उहो क़त्ल कयो वियो आहे ऐं मुख्य जवाबदार जेको आहे त उहो हिन MPA गंवर इसराण जो जेको आहे त पीउ जेको आहे त उहो हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे ऐं मासूम औरत जेकी फहमीदा सियाल जे क़त्ल में जेके हितां जा जेके अवामी नुमाइंदा जेके आहिनि त उहे ई मुलविस आहिनि। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।